पर सही हुआ तो ॿुधायो जेको त प्यार जे बहाने वठी आयो पोइ चक कमरे में वठी वई हा प्यार जे बहाने पर पोइ वात वात सां मिलाए ज़बान में चक हईं। अल्लाह जो शुक्र कर तो जे माण्हू खे बाबा हिकिड़ी घरवारी मिली आहे उन ते दावा थो करे। हा सही चए चयो थो मां त दावा कंदुमि हूअ मूं ते कंदी साईं हिन जो ज़ुल्म हूंदो थांव धोराएसि ॿुआरी ॾियारेसि तंहिं मथे हीअ शइ वरी ज़ोर ॾियारेसि हिकु त पाण अधड़ वरी ज़ोर ॾियारे हेॾे डिगी माई खां हा उहो त वरी डिगी सुहिणी लॻे थी पई। सोणी माशाल्लाह असां हिन शादी जा पसंदि जी कराईंदी साईं। माई हिनखे पसंदि कयो हे उन हिन साईं माईअ खे पसंदि माई असांखे हाणे पसंदि कंदी असांजे ॾिसो तमामु घणा वाक़िया थींदा आहिनि तमामु घणा वाक़िया असां ॾिठा आहिनि ऐं खोड़ सारा दोस्तो वाक़िया थियनि पिया मुख़्तलिफ़ तव्हां ॾिसो पिया ऐं मुख़्तलिफ़ उज़बा जेको आहे सो माइनि कटिया आहिनि माण्हुनि जा जंग बि कंहिंमें जेको आहे सो हिकिड़ी माई त जेको आहे हिकिड़े अबरा जो नकु बि कटे छॾियो कन बि कटे छॾिया अखि कढी थी विझनि हा ऐं हे त शुकुर करे ज़ुबान में चक हईं। यानी घणे त पंहिंजे जेको आहे दोस्त सां मिली करे हिकिड़े मारे करे ॿोरी में लाश कटे करे टुकड़ा टुकड़ा एॾी माना कावड़ हुन माई खे त इहे मुड़ुसनि जा जेके ज़ुल्म आहिनि इन जे करे औरत आख़िर बर्दाश्त करे करे 2 सालनि ताईं हिकु त हिनखे बर्दाश्त कयईं पंहिंजी हिन बॉडी हिन शकिल खे हिन कद खे बर्दाश्त कयो उन खां पोइ वरी हे हुन ते दावा करे ज़ोर ॾियारे हल ज़ोर बि थी सघे थो पर हे जेकी हुन ज़बान कटी आहे कावड़ मां मूंखे लॻे थो त हे हुन सां झेड़ो कंदो ग़लति ॻाल्हाईंदो गारियूं ॾींदो हुनखे अच्छा हुनखे बि कावड़ आहे